खबर ॾींदासीं अव्हां खे कराची मां जिते सुप्रीम कोर्ट पारां औरंगी टाउन महमूदाबाद ऐं गुजर नाला जे मुतासिन जे मुतबादिल घर जी फरहामी जो हुकुम ॾिनो वियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री सिंध हुकूमत खे काबीना जी मंज़ूरीअ लाइ मोहलत ॾेई छॾी आहे। अदालत पारां मामिलो हल करे 15 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश करण जी बि हिदायत करे छॾी। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आज़म ज़ोरानी। जी आज़म। जी सुप्रीम कोर्ट जी फुल बेंच कराची जे औरंगी टाउन गुजर नाला महमूदाबाद ऐं ॿियनि नालनि जे मुतासिरीन खे जेको मुतबादिल तौर ते घर फराहम करण लाइ वारे हुकुम ते अमल दरामद करे 15 ॾींहनि में रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे। अदालत कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब ऐं सिंध जे चीफ सेक्रेटरी खे हिदायत कई आहे त हू मुतासिरीन खे घरनि जी फराहमी लाइ ॿिन्ही ऑप्शन ते गौर कनि ऐं उहे उन ते काबीना जी मंज़ूरी खां पोइ उन बाबति जेको आहे अमल दरामद रिपोर्ट ईंदड़ ॿुधणी ते अदालत में पेश कनि। अदालत में मुर्तज़ा वहाब ऐं चीफ सेक्रेटरी जे तरफ़ां इहो ॿुधायो वियो त सिंध हुकूमत जेको आहे मुतासिरीन खे प्लाट या जेको आहे घर ॾियण वारे मामले ते जेको आहे गौर करे रही आहे ऐं उन ॾस में जेका ज़मीन जी निशानदी थी उन ते कब्ज़ो थियो जंहिं ते अदालत कावड़ इज़हार कयो ऐं चयो त जेके बि कब्ज़ा आहिनि उहे ख़तमु कराया वञनि ऐं इन्हनि खे मुतासिरीन खे हक़ीक़ी माना में मुतबादिल रिहाइश या घर या उनजो मुआवज़ो जेको आहे उहो अदा कयो वञे। अदालत उन मौक़े ते जेको अदालत खे इहो ॿुधायो वियो त जेके घरनि जी फराहमी ताईं जेको किराए जी मद में रक़म आहे उहा जेका आहे फराहम कई वई आहे। 6092 टोटल मुतासिर हुया जिन मां 461 अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे चेक अञा ताईं न मिली सघिया आहिनि छाकाणि त उन्हनि बाबति जेको आहे उन्हनि खे सां राब्तो नथो थिए या उहे शहर छॾे हलिया विया आहिनि या वरी उन्हनि मां के कुझु माण्हू फौत थी विया आहिनि इन करे उन्हनि जा वारिस बि नथा अचनि। अदालत कराची जे मेयर ऐं चीफ सेक्रेटरी खे नालनि जे मुतासिरीन जे वारसनि खे जेको आहे मुआवज़ो अदा करण ऐं उन सां गॾोगॾु जेके मुतासिर आहिनि उन्हनि खे घर जेके फराहम करण वारे हुकुम ते अमल करे 2 हफ़्तनि में रिपोर्ट पेश करण जी हिदायत। आज़म ज़ोरानी अपडेट करण लाइ महिरबानी। सुप्रीम कोर्ट सिंध हुकूमत खे औरंगी टाउन महमूदाबाद ऐं गुजर नाले जे मुतासिरनि खे मुतबादिल घरनि जी फराहमी लाइ काबीना खां मंज़ूरी वठण जी मोहलत ॾेई छॾी। 15 ॾींहनि अंदरि रिपोर्ट पेश करण जो हुकुम। मुतासिरनि जी ॿीहर बहाली न थियण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त मुतासिरनि खे जल्द चेक फराहम कया वञनि। अधु कराची ॻोठ थी वियो आहे। पुलिस हद दख़लियूं ख़तमु नथी कराए सघे त प्राइवेट सिक्योरिटी जो इस्तेमालु कयो वञे।